जो दांधारी लॻ सिंधु दरिया में 5 ॼणनि जे ॿुॾी वञण जा इतला आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं। ठठे खां जिते घोड़ाबारी वेझो दांधारी लॻ सिंधु दरिया में 5 ॼणनि जे ॿुॾी वञण जा इतला मिलिया आहिनि। ठठो सिंधु दरिया में ॿुॾी वियल माण्हुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं। ठठे खां जिते घोड़ाबारी में ॿुॾी वञण 5 ॼणनि जे ॿुॾी वञण जा इतला आहिनि। सिंधु दरिया में ठठो खां घोड़ाबारी वेझो दांधारी लॻ सिंधु दरिया में 5 ॼणनि जे ॿुॾी वञण जा इतला आहिनि, जिन में मर्द ऐं औरतूं शामिल आहिनि। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे ठठो में KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब। जी ठठे जे घोड़ाबारी तलके जे साहिली इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें जेका कचे वारो इलाइक़ो आहे दांधारी जे भरिसां ॻोठ हाजी इस्माइल जत जा रहवासी जेके औरतूं ऐं औरतूं आहिनि उहे सिंधु दरिया जे किनारे ते जेके इतला मिली रहिया आहिनि त उहे औरतूं जेके कपिड़ा धोई रही हुयूं त हिकु ॿार उन्हनि वटि जेका मौजूदु हुयो इहो ॿार किरण लॻो, सिंधु दरिया में ॿुॾण लॻो, जंहिंखे बचाइण जी कोशिशि दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी विया आहिनि। इब्तिदाई तौर ते जेका तस्दीक कई वई आहे मक़ामी ॻोठाणनि जी तरफ़ां, मक़ामी ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तक ॻोल्हा खां पोइ 3 औरतुनि जा लाश हिन वक़्त ताईं कढी वरिता आहिनि, जंहिं त 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे, जंहिंमें ॿुधायो वञे थो त 2 ॿार आहिनि। मुतज़ाद इतला इहा आहिनि त 2 ॿार बाक़ी रहियल आहिनि। के इतला आहिनि त 1 ॿार ऐं 1 औरत आहिनि। तस्दीक कई वई आहे त 5 ॼणा ॿुॾी विया आहिनि, जिन में 3 औरतूं जेके आहिनि शायदि उन में शामिल आहिनि। 3 औरतुनि जा लाश मक़ामी ॻोठाणनि कढी वरिता आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो घोड़ाबारी जे साहिली इलाइक़े में सिंधु दरिया जे किनारे ते दांधारी भरिसां ॻोठ हाजी इस्माइल जत लॻ पेश आयो आहे, जंहिंमें अफ़सोसनाक वाक़े में 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी विया आहिनि। 3 ॿुॾी वियल औरतुनि जा लाश मक़ामी ॻोठाणनि कढी वरिता आहिनि ऐं 2 ॼणनि जी ॻोल्हा हिन वक़्तु जारी आहे। इलाइक़े में केतिरा ई ॻोठाणा पहुची विया आहिनि। अलाए ॻोल्हा हुजण जे करे पुलिस जेतोणीकि रवानी थी आहे, मुंहिंजी SHO ॻाढ़ो सां ॻाल्हि ॿोल थी आहे अमीर बख्श खोसे सां, इन में तस्दीक कई आहे त 3 औरतुनि जा लाश कढिया विया आहिनि। उहो हिन वक़्तु हुनजी चवण आहे त हू ते पहुतल आहे, जॾहिं त जेके रेस्क्यू टीमूं आहिनि, छाकाणि जो ॻोढ़ा इलाइक़ो आहे, रस्ता कचे जा ख़राब हुजण जे करे उते पहुचण मसइलो आहे। मक़ामी ॻोठाणा पंहिंजे मदद पाण तहत रेस्क्यू सरगर्मियुनि में मसरूफ़ अमल आहिनि। जी वरी महिरबानी महबूब बिरोही अपडेट करण लाइ। नाज़रीन, ठठे खां वाक़िया अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं, जिते घोड़ाबारी वेझो दांधारी लॻ सिंधु दरिया में 5 ॼणनि जे फौत थियण जा इतला आहिनि, जिन में औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं। ठठो खां जिते औरतूं ऐं मर्द ॿुॾी विया आहिनि, जिन ते दरिया में ॿुॾी वियल 5 ॼणनि में 3 औरतूं नाज़रीन सखर खां ख़बर शेयर कंदा